जखमाबाद रिपोर्ट अब्दुल्ला बुर्डो। जखमाबाद सिविल अस्पताल में सहूलियतूं अणलभ परे परे खां इलाज कराइण लाइ माण्हू अचनि था, सिवाय मायूसी खां कुझु नथा खणी वञनि। दवाऊं अणलभ, डॉक्टर ड्यूटी खां गाफ़िल, प्राइवेट अस्पतालनि में मसरूफ़। सिविल अस्पताल में प्राइवेट मेडिकल क़ाइम आहिनि। उन ॻाल्हि जो सबूत आहिनि त सिंध हुकूमत अरबे रुपयनि जो फंड बासरनि सां मिली करे हड़प करे वञनि था। हिक तरफ़ बीमार मरीज़, ॿिए तरफ़ सिविल अस्पताल जो इंतज़ाम ॾिसी ग़रीब मारवाड़नि खे परेशानी सां मुंहुं ॾियणो पवे थो। पीअण जो पाणी बि अणलभ आहे। सिविल अस्पताल में एमएस अनीस संजराणी घणो करे पंहिंजे प्राइवेट सेंटर ते ॾिसण में अचे थो, जॾहिं त एमएस अनीस संजराणी ड्यूटी खां बि गाफ़िल आहे। पोइ ॿियो अमलो हाज़िर रहण जो सवाल ई पैदा नथो थिए। मनपसंद माण्हुनि खे मोकलूं ॾेई हथ सां सिविल अस्पताल जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अस्पताल में इलाज लाइ आयल शहरियुनि जो सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिविल अस्पताल जखमाबाद इंतज़ाम दुरुस्त कयो वञे, दवाउनि जो हिसाब वरितो वञे, सिविल अस्पताल में प्राइवेट मेडिकल बंदि कराया वञनि।